मत्ती अध्याय 23। धर्मशास्त्रिन ऐं फरीसिन खां सावधान। उन खां पोइ यीशु पंहिंजे चेलनि ऐं भीड़ खे चवणु लॻो, धर्मशास्त्री ऐं फरीसी मूसा जी गद्दीअ ते वेठा आहिनि। इन करे जेको कुझु बि उहे तव्हांखे चवनि उहो सभु मञिजो ऐं उनखे कजो, पर उन्हनि वांगुरु कम न कजो, छोकी उहे सेखारनि त था पर उन ते पाण अमल नथा कनि। उहे माण्हुनि जे कुलनि ते हिकु अहिड़ो भारी बोझ था रखनि जंहिंखे खणणु ॾाढो ॾुखियो आहे, पर पाण उन भार खे खणण में माण्हुनि जी काई बि मदद नथा कनि। उहे पंहिंजा हर कम माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ कंदा आहिनि। उहे पंहिंजे मथे ऐं ॿाहुनि ते तावीज़ ॿधंदा आहिनि ऐं उन्हनि तावीज़नि खे चौड़ो कंदा आहिनि ऐं पंहिंजे कपिड़नि जे झालर बि लंबा कंदा आहिनि ताकी माण्हू उन्हनि खे धर्मी सम्झनि। इन्हनि खे दावत में ऐं प्रार्थना घरनि में मुख्य आसननि ते विहणु वणंदो आहे। बाज़ारुनि में माण्हू उन्हनि खे नमस्कार कनि ऐं उन्हनि खे हे गुरु करे सॾु कनि। इहो संदन खे वणंदो आहे, पर तव्हां पंहिंजे पाण खे गुरु करे न सॾाइजो, छोकी तव्हांजो हिकु ई गुरु आहे ऐं तव्हां सभु पाण में भाउर भेनर आहियो। धरतीअ ते तव्हां कंहिंखे बि पिता न चइजो, छोकी तव्हांजो हिकु ई पिता आहे, परमेश्वर जेको स्वर्ग में आहे। न ई पंहिंजे पाण खे गुरु सॾाइजो, छोकी तव्हांजो हिकु ई गुरु आहे, उहो मसीह आहे। जेको तव्हां मां वॾो थियणु चाहे उहो सभिनीनि जो सेवक ठहे। जेको पंहिंजे पाण खे वॾो थो करे उहो नंढो कयो वेंदो, ऐं जेको पंहिंजे पाण खे नंढो थो करे उहो वॾो कयो वेंदो। फरीसिन ऐं धर्मशास्त्रिन जे पाखंड ते हाय। हे पाखंडी धर्मशास्त्रियो ऐं फरीसियो, तव्हां ते हाय। तव्हां माण्हुनि खे स्वर्ग जे राज्य में दाख़िल थियण खां रोकियो था। इहो ईअं आहे मञियो कि तव्हां दरवाजो बंदि करे छॾियो आहे ताकी उहे अंदरि न वञी सघनि ऐं पाण बि उन में दाख़िल नथा थियो। पाखंडी धर्मशास्त्रियो ऐं फरीसियो, तव्हां ते हाय। तव्हां बेशर्मीअ सां ठगी करे विधवाउनि जो घर बि था हड़प करे वठो ऐं ॾेखाव जे लाइ ॾाढी देर ताईं लंबियूं प्रार्थनाऊं था कयो। तव्हां ॾाढी वॾी सज़ा पाईंदव। हे पाखंडी धर्मशास्त्रियो ऐं फरीसियो, तव्हां ते हाय। तव्हां हिकु माण्हूअ खे पंहिंजे पंथ में खणी अचण जे लाइ ज़मीन ऐं समुंड खे बि पार करे यात्रा था कयो, ऐं पोइ जॾहिं उहो माण्हू तव्हांजे पंथ में अची तव्हांजो चेलो ठही थो वञे त पोइ उनखे तव्हां अहिड़ो था ठाहे छॾियो मञियो कि उहो तव्हां खां ॿीणो नर्ग जे लाइक़ु आहे। हे धर्मशास्त्रियो ऐं फरीसियो, तव्हां ते हाय। तव्हां अहिड़ा अॻुवा आहियो मञो जीअं कोई अंधो ॿिए अंधे खे रस्तो ॾेखारे। तव्हां चओ था अगरि कोई मंदर जी कसम खाए त वांदो कोन्हे, पर अगरि कोई मंदर जे सोन जी कसम खाई करे वाइदो करे त उन जे लाइ इहो ज़रूरी आहे कि जेको वाइदो उन कयो आहे उनखे उहो पूरो करे। ईअं चई करे तव्हां ॾेखारियो था कि तव्हां मूर्ख आहियो ऐं तव्हांखे बिल्कुलु सम्झ कोन्हे कि छा सही आहे। केरु वधीक अहमियत थो रखे, सोन या मंदर? मंदर ई आहे जंहिंजी वजह सां सोन पवित्र थींदो आहे। तव्हां माण्हुनि खे ईअं बि था चओ कि अगरि कोई वेदीअ जी कसम खाई करे पंहिंजे वाइदे खे तोड़े त वांदो न आहे, पर अगरि कोई उन वेदीअ ते अर्पण कयल भेट जी कसम खाई करे वाइदो थो करे त उन जे लाइ इहो ज़रूरी आहे कि जेको वाइदो उन कयो आहे उहो पूरो ई करे। हे अंधो, कंहिंजी वधीक अहमियत आहे, भेट जी या वेदीअ जी? वेदी ई आहे जंहिंजे द्वारा भेट पवित्र थींदी आहे। इन करे जेको बि वेदीअ जी कसम थो खाए त उहो वेदीअ सां गॾु वेदीअ ते अर्पण कयल भेट जी बि कसम थो खाए। जेको मंदर जी कसम थो खाए त उहो मंदर सां गॾु परमेश्वर जी बि कसम थो खाए जेको उन मंदर में रहे थो। ईअं ई जेको स्वर्ग जी कसम थो खाए त उहो परमेश्वर जे सिंघासन ऐं जेको उन ते विराजमान आहे उन जी बि कसम थो खाए। हे पाखंडी धर्मशास्त्रियो ऐं फरीसियो, तव्हां ते हाय। तव्हां फूदीने ऐं सौंफ ऐं जीरे जी कमाईअ जो 10 हिसो ॾियण में ध्यानु त रखो था, पर मूसा जे नियमनि जूं ॻाल्हियूं जेके उन खां बि वधीक अहमियत वारियूं आहिनि, जीअं त न्याय, दया ऐं विश्वास खे छॾे ॾिनो अथव। तव्हां जे लाइ इहो ई सही हो कि इन्हनि खे बि कंदा रहो ऐं नज़रअंदाज न कयो आहे। तव्हां अहिड़ा अॻुवा आहियो मञो जीअं कोई अंधो ॿिए खे रस्तो ॾेखारे। तव्हां पाणीअ में पयल मच्छर खे त छाणे करे कढी था छॾियो, पर उठ खे ई था वञो। हे पाखंडी धर्मशास्त्रियो ऐं फरीसियो, तव्हां ते हाय। तव्हां लालची ऐं स्वार्थी आहियो, पर पंहिंजे पाण खे ईअं था ॾेखारियो कि ॾाढा वॾा धर्मी आहियो। तव्हां उन कटोरे ऐं थालीअ वांगुरु आहियो जेके ॿाहिरां खां त साफ़ आहिनि पर अंदरां खां ख़राबु आहिनि। हे अंधा फरीसियो, पहिरियों कटोरे ऐं थालीअ खे अंदरां खां साफ़ कयो ताकी उहे ॿाहिरां खां बि साफ़ थी वञनि।
हे पाखंडी धर्मशास्त्रियो ऐं फरीसियो, तव्हां ते हाय। तव्हां अछे रंग सां रंगियल उन क़बरुनि वांगुरु आहियो जेके ॿाहिरां खां त सुहिणियूं थी लॻनि, पर उन्हनि जे अंदर में मुअलनि जूं हॾियूं ऐं हर तरीक़े जी गंदगी भरियल आहे। इन वांगुरु ई तव्हां बि माण्हुनि खे ॿाहिरां खां त धर्मी था लॻो, पर तव्हां जे अंदर में पाखंड ऐं पाप भरियल आहे। फरीसियुनि ऐं धर्मशास्त्रियुनि ते अचण वारी सज़ा। हे पाखंडी धर्मशास्त्रियो ऐं फरीसियो, तव्हां ते हाय। तव्हां भविष्य वक्ताउनि जी क़बरुनि खे सिंगारियो था ऐं धर्मियुनि जी क़बरुनि खे सजायो था ऐं चओ था कि अगरि असां पंहिंजे अबनि ॾाॾनि जे समय में हुजूं हा त भविष्य वक्ताउनि खे मारण में उन्हनि जो साथ न ॾियूं हा। सो इहो चई तव्हां साबित था कयो कि तव्हां भविष्य वक्ताउनि जे हत्यारनि जा वंशज आहियो। इन करे जेको कमु तव्हांजे अबनि ॾाॾनि शुरू कयो हो उनखे तव्हां पूरो कयो। हे नांगव, नांगनि जा ॿारव, तव्हां नरक जी बाहि खां कीअं बचंदव? इन करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। मां तव्हां वटि भविष्य वक्ताउनि, बुद्धिमानुनि ऐं पवित्र शास्त्र मां सिख्या ॾियण वारनि खे मोकिलींदुमि। उन्हनि मां तव्हां केतिरनि खे मारे छॾींदव ऐं केतिरनि खे क्रूस ते चढ़ाईंदव। केतिरनि खे त तव्हां पंहिंजे प्रार्थना घरनि में चाबुक हणाईंदव ऐं हिकु नगर खां वठी ॿिए नगर ताईं तव्हां उन्हनि खे सताईंदा फिरंदव। सो ईअं करण जी वजह सां सभिनीनि धर्मियुनि जो खून जेको धरतीअ ते वाहियो वियो आहे, धर्मी हाबिल जी हत्या खां वठी करे बिरकिया जे पुटु भविष्य वक्ता जकरया जी हत्या ताईं, जंहिंखे मंदर में वेदी ऐं मंदर जे विच में मारियो वियो हो, इन सभिनीनि जो ज़िम्मेदार तव्हांखे ई मञियो वेंदो। मां तव्हांखे सच थो चवां, इन सभिनीनि हत्याउनि जी सज़ा इन पीढ़ीअ खे ई मिलंदी। यरूशलेम जे माण्हुनि जे लाइ यीशुअ जो प्रेम। हे यरूशलेम, हे यरूशलेम, उहो शहर जेको भविष्य वक्ताउनि खे मारे छॾींदो आहे ऐं परमेश्वर जे दूतनि ते पथराव कंदो आहे। मां केतिरा ई दफ़ा चाहियो कि जीअं मुर्गी पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे परनि जे हेठां इकठो कंदी आहे, उअं ई मां बि तुंहिंजे ॿारनि खे इकठो कयां, पर तो मूंखे इजाज़त न ॾिनी। इन करे हाणे ॾिसो, तव्हांजो मंदरु उजाड़ियो वेंदो। मां तव्हांखे चवां थो, जेसिताईं तव्हां ईअं न चवंदव कि धन्य आहे उहो जेको प्रभुअ जे नाले सां थो अचे, तेसिताईं तव्हां मूंखे वरी कॾहिं न ॾिसंदव।